मौत मौत करी मुफ्त में माजी भी दे। हाँ बिल्कुल जाहिल भी आया गट्ट भी आया हाणे त हलण जी आइनी बिनन जे हथन में किताब ऐं कलम नथो ॾिसण चाहे। हलो हितां खणो पंहिंजी खटू ही मुंहिंजो हुकुम आहे। प्यार जो सिंधु झोलियों पे खाए। मुझे रस्तन में कंडाई कंडा थे जे उन रस्तन ते हलंदी न तुझे पेरन में कंडा चुभजी वेंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेदो तुझो नाम बाज पियो ॾियाई मना रिया थंबेरिया थूणीए ओ तू छपर तू छा गुजारा कहाँ ओ तोखे मालूम सबकी तोखे मालूम सबकी। बाबा मेहरान खान तव्हां जॾहिं बि ज़मीन घुमण ईंदा आहियो हिन ख़ूबसूरत ऐं मुड़कंदड़ नज़ारनि जी तव्हांजो बि चहिरो मुरकी पवंदो आहे बाबा। छो न मुर्का चाचा कमदार हेॾे ॾिस होॾे ॾिस पंहिंजी भोए भलारीअ जी सींद केॾी न सुहिणी थी ठहे। हू फसल ॾिस कीअं हवा में था लहराए कणक खे ॾिस कीअं थी लुॾे। चवीं सच थो बाबा मेहरान खान असांजी सिंध धरती हूअं बि सभिनि खां सूंहं में सरस आहे। बिल्कुलु सही पियो चई चाचा कमदार बिल्कुलु सही पियो चई। असांजी सिंध धरती सूंहं में पूरी दुनिया में सभिनि खां सुहिणी आहे। ऐं सिंधू दरिया होॾां ॾिस ओ होॾां ॾिस तारो तार पियो आहे तारो। माशाअल्लाह माशाअल्लाह बाबा माशाअल्लाह। चाचा कमदार सिंधूअ जे पाणीअ में केॾी न उजराण आहे। सिज जी रोशनी ते ओॾा ॾिस कीअं पियो तजला ॾे ऐं हुन जे झरकण ते मुंहिंजो मन बि जरकी थो थिए। बाबल साईं सिंधूअ जे पाणीअ में मणियाई एतिरी आहे जो मेरो मन बि जरकी पवे। तुंहिंजो त मन मिठो बि आहे ऐं सिंधूअ जे पाणी जीअं झरकंदड़ बि आहे। ऐं मां बि इहो ई थो चाहियां त इहा मिठाण मुंहिंजे मारूअड़नि
मुझे सांगीअड़ दोथियड़ ऐं सिंधी भाइरनि जी दिलनि में मिलियल हुजे। ऐं मुंहिंजी हीअ दुआ आहे त शल असांजा सिंध वासी बि इन सिंधूअ वांगुरु सदाईं उजरा ऐं जरकंदा रहनि। आमीन सुम आमीन बाबल। ऐं मुंहिंजे हिन सिंध वासियुनि जा मन सिंधूअ जे हिन कुशादनि कपड़नि जी कुशादा रहनि ऐं कंहिंजे लाइ बि कंहिंजे दिलि में वेर न हुजे। उतारे मुझे केड़ो लो आ डो तुझो ना है डो तुझो डो तो तुझे किस्मत जो आ पीरल जो तू मेहरान जे गोठ बारन के पढ़ण मोकलियो आहे। उतारे साईं तो हिन गोठ जो स्कूल ते गुदाम बणाए छड़ियो आ। उतारे साईं असां पंहिंजो बच्चन खे तालीम किथे ॾियूं? ॿी ॻाल्हि त बच्चन खे तालीम ॾियण को ज़रूरत न आहे। अरे खामोश तुझी या जुरत जो पांची औलाद के पढ़ाई पियो। उतारे साईं पोइ तव्हां पंहिंजे भेण खे आला तालीम छो ॾियारे? खामोश बदजुबान तुझी या जुरत तुझी या मजाल तो मुझे भेण जो नालो पंहिंजे ज़ुबान ते आतो आहे कुत्ता। बाबा सफ़ा सुठो कयो बाबा मुझे दिल ते कम थियो छो त सुभाणे बा ॿिया बि उगली अचना न। किन्नी अंगड़ कट्टी चंगी आ छो त माया कमदार कौड़ो अहिड़ो विझदो आ टोड़ो न टोड़ो टुटे न जान छुटे। कमदार कोड़ल इन वक्त जो लाश खणी मुझे उन बुखार कुत्तन के खड़ाए जिन जो हराम गोश्त खाई शहबाज खान के दुआऊं कनी छो त शहबाज खान वो बाज आहे जो पंहिंजे शिकार के आसमान जे बुलंदीअ तां जब्बे वठंदो आहे जब्बे। शहबाज खान जे गोठ जो गुजरो हिन सां को ज़ुल्म थियो तव्हां वटि ताहीं आयो आहे बोल तव्हां सां कुझु ॻाल्हायूं। चङो वे पुट वे बाबा हेठ न मथे वे बाबा हेठ वेठ छॾे वे वे मथे वे मुंहिंजे लाइ सभु बराबरि आहे। हा ॻाल्हि कर छा थियो आहे तोसां? मां छा ॿुधायां ॿुधायो साईं मां शहबाज खान जे गोठ जो आहियां। मुंहिंजो नालो सोजरो आहे। मुझे भाटियो बीमार थी पियो दादा न दिल कर ही अस्पताल है पुणे वाला घबरा ना अगा 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 मरी लेना दादा तू घबराना हाँ तो के मेरा खान जी अठारी अस्पताल वठी हलन हाँ तुझो इलाज कराइन दादा हलूं था अस्पताल आम तो के मेरा खान जी अठारी जरूरत मेहरान खान जी गोठ जे अस्पताल में इलाज कराने की ऐसे बाबा
एतिरो ज़ुल्म न कर। अरे तो असांजे ॻोठ जा हारी आयो न, असांजे जागीर जा आयो न, पंहिंजे ॻोठ जे हकीम खां इलाज करायसि। असांजी डॉक्टरनि खां ज़ोर आहे रहे बाबा, ईअं न कर रहे बाबा, मुंहिंजो भाउ मरी वेंदो रहे बाबा। न मुंहिंजो अदन न मुंहिंजो अदन खुदा जो मरण ॾियसि। अगरि हुन जे ॻोठ वए न, हुन सां गॾु तूं बि मरी वेंदे। अदा अदा न मुंहिंजो भाउ न आदम चोरी चिनिंदो वञे आदम खे कंहिंजे दौरे चटंदो वञे। मुंहिंजा जिगरी भाउ, मुंहिंजी परत कंहिंखे कहे पुॼादा। इहो बि नथो चए त मुंहिंजे भाउ जो मूंखां पोइ केरु पुॼादा। मुंहिंजा हथ में यारी चिनिंदो वञे। हा भूतारा साईं, चंद ॾींहं अॻ में वीचारे ॾाढ़ू जी ज़ाल पेट भरे सां हुई, अस्पताल में सहूलत न हुअण करे वो वीचारी ॿार समेत मरी वई। अहिड़ा ॿिया केतिरा ई वाक़िया आहिनि भूतारा साईं। मां तव्हांखे कहिड़ा वाक़िया ॿुधायां? गुजरा, हाणे तूं मूं वटि आई, ही राजभात ऐं मां सभु तुंहिंजा आहियूं। जे हिते रहणु चाहीं त तोखे पनाह मिलंदी, जेकर हिते ज़मीन आबाद करणु चाहीं त तोखे हारपो बि मिलंदो। भूतारा साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अबा वो जेको परियो टुकड़ो आहे न वाज परी भर, हा बाबा साईं, वो हिनखे सुजरे खे ॾेई छॾ त जीअं आबाद करे ऐं पंहिंजो गुज़र सफ़र करे। ऐं ॿी ॻाल्हि, हू जेके ॿोॾ जा सतायल आया हुआ न, हू पाण वारी पुराणी कसीअ ते जेके घर ठारायासीं न, ॿिया त वेठा आहिनि उहो ॿोॾ जा सतायल वीचारा, बाक़ी ॿ घर ख़ाली आहिनि। बाबल हिकिड़ो हिनखे ॾेई छॾियोसि। ॿियो कुंभ भूतारा साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अलाह तव्हांखे आबाद रखंदो भूतारा साईं। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ जा हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाह ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे हाणे त अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु सभु खुलियल आयो आहे हा
वाह वाह मन हे सस्तो सामान साईं अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562682682। इहो केर बदतमीज़ आहे। मुंहिंजी गाड़ी जे अॻियां पंहिंजी गाड़ी बीहारी आहे। मैडम अमनाबाद जो जमींदार मेहरान खान आहे। गाड़ी जे अॻियां पंहिंजी गाड़ी बीहारे रस्तो रोकण जी कोशिश पियो करे। इहा जागीर इहा असांजे पीउ जी आहे। सिंध जे लजदार लिबास में ढकियल सिंध जी चिट्टी तहज़ीब थी लगी, पर अदब ऐं अखलाक खां ओझल ओझल आहे। छा चई? मोहतरमा, तव्हांजी मालूमात में मां इजाफ़ो कंदो हलां। जंहिं जागीर में ऐं हिन ज़मीन ते ये जेका पक्की सड़क ठहियल आहे सा वाकई मुंहिंजे पीउ जी आहे। छा? हा, असां ई रस्तो सभिनी खे ॾिनो आहे जे सभिनि जो भलो थिए। तूं हिन सिंध धरती जी न्याणी आहीं, सिंधियाणी आहीं। मूं तुंहिंजे लफ़्ज़नि जो इन्हीअ करे तेख बर्दाश्त कयो आहे, छो त मां सिंधियाणियुनि जी ॾाढी इज़त कंदो आहियां। हा, मां तो वांगुरु छुड़वाग ज़ुबान इस्तेमाल नथो करे सघां। लगे थो त तूं ज़िंदगीअ मां बेज़ार आहे, छो त मौत मौत करी मुफ्त में माजी वेंदे। एक हसीन
ख़ूबसूरत सिंधियाणीअ जे वाता मौत जूं ॻाल्हियूं सुठियूं नथियूं लॻनि। मां मौत आहियां, मौत। तूं मरंदे मिस्टर। तो जहिड़ी हसीन ऐं ख़ूबसूरत सिंधियाणीअ जे हथां जेकॾहिं मूंखे मौत अची वञे न, इन खां वधीक मुंहिंजे लाइ ॿी कहिड़ी ख़ुशि नथी मैडम। तमीज़ जाहिल जट कहीं जाएजा। मुझी मैडम सिंधियाणी मां बिल्कुल जाहिल भी आया, जट भी आया, पर बदतमीज न आया। हाणे त हलण जी कयो। ठीक है, जेकर तव्हां नथा वञो असां ही वञूं था, जंहिंमें तव्हां ख़ुशि। कमदार चाचा अंग अंग तहजीब सां वागियल होस, पर अदब अखलाक जी खोट केर हुई आहे? बाबा साईं लगे तो इहा शहबाज खान जी लाडली भेण सिंधू आहे, जेका विलायत वई हुई पढ़ण। शायद अॼु मोटी आहे, छो त बाबा मूं इन ड्राइवर खे सुञातो। ये ॾाढो वारो छोकिरो हुननि वटि ड्राइवर आहे। कुछ समझ में ना आयो कमदार चाचा। पंहिंजे घर में इल्म जी जोत जलायल ऐं ॻोठ जा स्कूल बंदि ऐं निसोरा जट जाहिल अणपढ़ियल आंगूठे छाप। ख़ैर असांजो छा वञे, पर इहो सुठो कमु कयो आहे हिन न्याणीअ जो तालीम हासिल करे आई। कावड़ ॾाढी अथसि, अलाह ख़ैर करे हिन जे ॿाहिरनि ॾे। बाबा पाण वरी किथे पढ़ियल आहिनि, सफ़ा दुबस्ता जट आहिनि। वाकई सही तो चए कमदार चाचा। ऐं निसोरा जट जाहिल आंगूठे छाप, पर इहा भेण जेका ॿाहिरों पढ़ी आई अथनि, बस इहो ई ॾियो भरियो अथनि, बाक़ी सारी ऊंध अथनि। अलाह ख़ैर करे न छोकिरीअ ना। असांजो छा वञे, पंहिंजा पाण में ॼाण। भली कार भली कार। सिंधु नेठ मोटी आई न पंहिंजे जागीर। हाँ अदा, मां अची वियसि पंहिंजे हिन मिठे देश। अदा वॾा सिंधू भेण घणो अरसो ॿाहिरि रही आहे न, इन करे पंहिंजी जागीर खे देश थी छॾे। माशाअल्लाह, तमाम भली। कमाल खान, इहा अथई मुंहिंजी भेण सिंधु, ऐं असां भाइरनि जी लाडली ऐं भागनि जी भरी। ऐं तव्हां भाइरनि जी पेरोकार थी लॻे ही भेण। अदा वॾा वाकई सिंधु सिंधु आहे।
सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ही कोने को कपड़ा धो त झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट तभी थान साफ त नथा थियन सादा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे न आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चव न हां वो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान केड़ो केड़ो ताईं ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाइन अथव वाई नई शइ आहे हा शाइन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी दादा ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोमारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर का सस्तो हाँ सजे शहर का सस्तो रियायत में हाँ सही सुभाणे वञी वठी अची जाए सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी मूंखे इहो ॿुधाए तव्हां पीरूअ खे क़तल करे मुंहिंजे बुखार पुतन अॻियां छो छॾायो मां सम्झियुमि बाबा त ॿ बलूंगड़ा हा पना ये ॿई बलूंगड़ा इल्म ऐं रोशन मां इन ॿिन्हिनि जे हथनि में किताब ऐं कलम नथो ॾिसणु चाहियां शहबाज खान बाबा इंसान रब खां त पनाह घुरे थो पर पनाह मां पनाह जी उमेद न रखो छो त पनाह सिर्फ़ मौत ॾींदो आहे मौत पर हुनजी औलाद मेरान खान जे ॻोठ जे स्कूल में वञी असांजे आऊं ते मुंग डरियान मुंग ऐं हाणे इन ॿिनि बलूकड़नि जी तालीम सां गॾु जिंदगी भी खत्म बना तू पंहिंजा ई पूंतर साथी पाण सां गॾु वठी वञ ऐं हा इल्म जी अख खे कारी ज़रब लॻाए पोइ मोटी अच मां हिन ॻोठ में कंहिंखे बि पढ़ियल लिखियल नथो ॾिसणु चाहियां हिन जो मतलब त मुंहिंजे भाइनि जा कम ॿुधा आहिनि ज़ालिम आहिनि मुंहिंजा भाउ तॾहिं त हिन देश में इल्म ऐं अकुल जी खोट आहे मुंहिंजे भाइरनि इन ॻोठ जे मासूम ॿारनि खां कलम ऐं किताब त घुरियो आहे पर अॼु उन्हनि जी ज़िंदगियूं बि घुरनि लॻा आहिनि न सिंधू न इन ॿिन्ही ॿारनि जी ज़िंदगी बचाइण हाणे तुंहिंजो फर्ज़ु आहे हलो सिंधू डॉक्टर साहब शिकायत इहा आहे तव्हां जहिड़ा मसीहा उहे बि ईअं कनि एॾी न अफ़सोस जी ॻाल्हि आहे मेहरान खान असां मजबूर आहियूं शहबाज खान ऐं हुनजा ॿाहिरि उते असांखे कमु कोन था ॾियनि
ये वञूं था त उते असांखे धमकियूं ॾेई मोटाए था छॾनि या वरी अगवा था कराए छॾनि। पगार तव्हां सरकारी अस्पताल मां था खणो ऐं कमु हिते प्राइवेट अस्पताल में था कयो। तव्हां सही था चओ, असां हर महीने सरकार जे खज़ाने मां पगार खणूं था, पर डॉक्टर साहब इहो हिन सिंध धरतीअ जे मारूअड़नि सां फ्रॉड न आहे। बहिराण खान मां हिकु न आहियां, तव्हांखे सिंध में अहिड़ा कई डॉक्टराणी ऐं ॿियो अमलो मिलंदो जेके पगार सरकारी खज़ाने मां खणनि था ऐं कमु प्राइवेट अस्पताल में कनि था। तव्हां कंहिंखे सम्झाईंदो, इन करे मुंहिंजी सलाह अथव हरू भरू दुश्मनी न खणो, चुप करे वञी पंहिंजो कमु कयो, असांखे पंहिंजो कमु करो। महिरबानी डॉक्टर साहब। साहब तव्हां सां हिकिड़ी शिकायत आहे। तव्हां हिते कमु पिया कयो ऐं हुते ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह पियो थियो। उस्ताद साहब असां कहिड़ो नसुल पिया तयारु कयूं, ही सिंध जी कहिड़ी तारीख़ पिया लिखूं। तव्हांजे ईअं करण सां सिंध धरती जो मुस्तक़बिल ऐं हुनजो नओं नसुल तबाह थी वेंदो। असां मजबूर आहियूं, बेपहुच वारा आहियूं, हीउ कमु जेको असां शौक़ सां कोन पिया कयूं। मूं सम्झो कोन तव्हां चवण छा था चाहियो, कुझु मूंखे बि त ख़बर पवे। मोहतरम मेहरान खान, तव्हांजे इलाइक़े में स्कूल, अस्पताल, मदरसा, मंदिर आबाद आहिनि या न? हा, आबाद आहिनि। हिते शहबाज़ खान जे इलाइक़े में स्कूल, अस्पतालूं आबाद न आहिनि। स्कूल ऐं अस्पतालनि ते कब्ज़ा करे उताकूं ऐं माल जा वाड़ा क़ाइमु कया विया आहिनि। बिल्कुलु सही पिया चओ, पर तव्हां हर महीने सरकार खां पगार त खणो पिया न। कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो मोहतरम मेहरान खान, हिकु न पर सवें हज़ारे उस्ताद ऐं मास्तरियाणियूं ऐं ॿियो अमलो ईअं ई घर वेठी पगारूं पिया खणनि। तव्हां कंहिंखे कंहिंखे सम्झाईंदव? ईअं करण सां हिन सिंध धरतीअ जे मासूम ॿारनि ऐं ॿारड़ियुनि जो मुस्तक़बिल तबाह कोन पियो थिए। न बिल्कुलु न, असांजा ॿार प्राइवेट स्कूल में पढ़नि था। घर वेठे पगार खणो था, इहो ठीकु आहे? हाय हाय हाय, रिढ अॻियां रबाब वॼाईंदे वरिया पिया, पर रिढ जी ॿोली साॻी, कमदार ॿे उस्ताद सां बि साॻियो ई हाल आहे। करियो तो मेहरान खान, हलियो असांखे सम्झाइण। वे कमदार ते बे जी बाबा। शाहबाज खान को ठया सतायल अथई, बाड़े शाहबाज खान ॾाईंदो वञ माण्हुनि खे, मां हिते हिननि खे आबाद कंदो वञा, क्वार्टर में विहारियल। ठीकु आहे बाबा। कहिड़ा? ये जेके पंहिंजी पुराणी कसी ते ठहियल आहिनि, पोड़ी वारनि लाइ ठहिरायासीं। हा, पोड वारा विया, हाणे हिननि खे विहार। ठीकु आहे, विहारे सेट करे अची जान। शाबाश। बाबा चयो असां पढ़ंदासीं, असांखे हर
आधा सा पड़ता तो छोना सा माजी आई दो मेहरान खान जी इया मजाल उन जी इया जुरत जो मुझे माण्हुनि मथां पैर कया थई ॾाढो ग़लत कयो थई ॾाढो ग़लत वते थो दर दर अमन जा राग गाईंदो ऐं वते थो दुश्मनियूं पैदा कंदो पर इहो ॿुधाए इहा छोरी केर हुई जे मेहरान खे हथियार खणी ॾिनो रैस बाबला शहरी छोरी लगे पी हितो जो तो को भेर ही कोन उसे छोरी परे पई जेका बरंदी आ न तो जल्दी विसमजी वेंदी आ पर मेहरान खान यो विसारे वेठो हो जो ताके माथ ॾेई जंग जो ऐलान कयो आहे छो त शाहबाज खान वो बाज आहे जेको पंहिंजे शिकार खे आसमान जे बुलंदीअ तां झपे वठंदो आहे झपे अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 682
छोरो थी मच्छिन जे फार्म में मैं उड़ा थियूं मैं बेज़बान हुई पानी में लही वई आइंदा गलती एड़ी कोन थींदी। अरे छोरा इन्हीं अचन सा मैं कयो है न घरों मुझे माफ कन्या बाबला। अरे कमदार वनी गाड़ी में पेट्रोल खड़ी आ मुझे बंगले ते सब खां पहिरीं अस्सलाम वालेकुम। ये सिंध जी सिंधी क़ौमी ॿोली, ये सिंध जो सिंधी आवाम। मिरान खान तकरीर छॾ ऐं ॻाल्हि कर छो आयो असां वटि? पंहिंजी ग़लती जी माफ़ी वठण या नक मिटी में हणण? सुल्तान खान, शाहबाज खान, मां तव्हां सभिनी भाइरनि ॾांहुं वॾेरो बणिजी आयो आहियां, न ई सियासी धुर बणिजी आयो आहियां, पर मां हिकु आम सिंधीअ जी हैसियत सां सिंध जो हलाली पुट बणिजी तव्हां सभिनी भाइरनि ॾांहुं अमुन जो पैगाम खणी आयो आहियां। अमुन जो पैगाम। अमुन जो पैगाम? छा हिते अमुन नाहे? शाहबाज खान, ये अमुन हुजे हा न, शायद तव्हां ऐं मां हिकु हुजूं हा। हिकु छा मतलब? सुल्तान खान, हूअं त सॼी सिंध वेचारी मुंतशिर लॻी पई आहे, किथे बि अमुन कोन्हे। धाड़ा, बुरियूं, कबाइली ऐं ज़ातियुनि जा छेड़ा, कारोकारी, ज़मीनुनि ते ऐं प्लाटनि ते कब्ज़ा, सॼी सिंध बाहि में ॿरी पई आहे। पर कुझु न आहे। तव्हां चई आहिनि त सभ खां पहिरीं अमुन जी शुरूआति पंहिंजे ॻोठ, पंहिंजे तर ऐं पंहिंजे इलाइक़े खां कजे, ऐं पोइ इहो सनियो सॼे देश में ॾिजे। इन करे तव्हांजे ॻोठ में
तव्हांजे तर में तव्हांजे इलाइक़े में सुल्तान खान अमुन न ॾिसंदे मां तव्हां ॾे लड़ी आयो आहियां। मेड़ थी करे चाचे कमदार खे साण करे तव्हां वटि मां आयो आहियां जीअं अमुन क़ाइम कराए। अच्छा, तू हाणे हिन ॻोठ जो बि चङो मुड़ुसु थियण थो चाहीं। काम मरी वियो आहे ऐं लोलो हलियो आहे हज ते। इहा सोच दिलि मां कढी छॾ जो तूं हिन ॻोठ जो चङो। न शाहबाज़ खान न, कावड़ न, मां हिते अमुन जे लाइ आहियां, सिर्फ़ अमुन जे लाइ। तूं छा थो सम्झी अमुन कराए सघंदे? तुंहिंजी कल थड़ी आहे, तुंहिंजो मथो ख़राब थियो आहे, तूं हाणे मौत मौत थो करीं। छो त शाहबाज़ खान उहो बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे आसमान जे बुलंदीअ तां झपे चीरे फाड़े छॾींदो आहे। न शाहबाज़ खान न, मरणो त सभिनी खे आहे, मौत बरहक आहे। पोइ छो न अज़ीम मक़सद हासिल करे पोइ मरजे। मां सफल आहे जियापो थो चाहियां। मूंखे उम्मीद आहे त तव्हां जहिड़ा वॾेरा मुंहिंजो साथ ॾींदा ऐं पोइ इहे दुश्मनियूं पंहिंजो पाण ख़तम थी वेंदियूं। शाहबाज़ खान, ख़ुदा रा इहे बंद पियल स्कूल खोल रहियो त जीअं गुलनि जहिड़ा ॿारड़ा उते तालीम हासिल करे सघनि। इहे बंद पियल अस्पतालूं बि खोल रहियो जीअं तव्हांजे राज जा माण्हू तड़पी तड़पी न मरनि, उन्हनि जो इलाज मुफ़्त में थी सघे। इहे सरकारी अस्पतालूं आहिनि, इहे खोल रहियो। मुंहिंजे हथनि खे ॾिसो, मुंहिंजो कमु हो तव्हां वटि लड़ी अचणु, तव्हांखे अमन जी दावत ॾियणु, तव्हांखे कुझु सम्झाइणु। वधीक तव्हां सभु भाइर पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियो। जेकॾहिं मुंहिंजो साथ ॾींदो त महिरबानी। ख़ुदा। मेहरान खान जी सोच केड़ी न सुठी सोच आहे। जेड़ो नालो मेहरान अथस तेड़ा ही संदस विचार भी। सिंध सा मोहब्बत अथस ऐं सिंधी माण्हू सभी। ऐं मां भी सिंधू आया ऐं मूंसां भी मोहब्बत। मां सिंधू ऐं मेहरान। हाँ, मेहरान सिंधू, सिंधू मेहरान। जानू छा तो रेडियो करे? मां न चवां बाबा तव्हां ख़ैर हुजे। मां हाणे पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां वरियाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। पंहिंजे भाइनि खे चए पियो त सुभाणे जानू वारनि ते हमलो करणो आहे, हमलो। तार असां बि चूड़ियूं कोन पायूं वेठा आहियूं, रुगो अचण ॾे उन्हनि खे। अहिड़ो हशर कंदोसीं न जो हुननि जो नस्ल 100 साल ताईं यादि कंदो। ओ ईअं, शाबाश। हाणे कई न मुड़सी वारी ॻाल्हि। त बाबा ॻोठ वारा तव्हांखे थुकूं हणंदा, चवंदा त जानू पंहिंजे भाउ पीउ जो परा थी लिखियो ऐं पंहिंजे सिर बचाइण जे लाइ ऐं हुननि जे भउ मां पंहिंजो सिर लिकाए जी मेहरान खान जे ॻोठ में वेही रहिया। बस कमदार बस, घणी ॾियारी न हणो। अहिड़ा पलांदा थींदा हिते रत जा दरिया वहंदा, दरिया। वो ईअं जवान जा पुट शाबाश। वो ईअं, अरे मूंखे ॾिसो, मां वरियां वारनि खां 5 लख रुपया ॾंढ ऐं नौजवान भेण जो संग वरितो अथमि। बाबा इन्ही खे चवंदा आहिनि पलांद। चङो हाणे मूंखे देरि पई थिए, मां हलां थो। ख़ुदा हाफ़िज़। हाणे लॻंदी पंगोर के बायूं, बुरबुर छेड़ा जंग मचा, बुरबुर छेड़ा जंग मचा। रोत माया कमदार कड़ो, एड़ो विझ तव्हां ट्रोड़ो, न ट्रोड़ो टुटे न जान छुटे।
पांचे घर में आया तव्हां खां पुछी सघां थी तव्हां हिते कीअं आया आहियो हाणे हलो हाँ बिल्कुल खबर पइजी वई त मां ग़लतीअ सां तव्हांजे घर में अंदरि हली वियो आहियां इन करे मूंखे हाणे तव्हां फौरन हलणु ओके बाय बाय चल माथो खाओ माफी वठण आई आहियां माफी मुंहिंजा भाइरनि तोसां भेट भी कई पंहिंजो तॾो किनो कयो उन लाइ तोखां माफ़ी न सिंधू न मूंखे हथ न ॿध माफ़ी वठी मूंखे शर्मिंदो न कर मां त पंहिंजो फर्ज़ निभाइण आयो हुउसि ऐं तुंहिंजे भाइरनि वटि लंघे आयो हुउसि तॾहिं त तुंहिंजो साथ ॾियण आई आहियां तुंहिंजी वॾी महिरबानी जो तूं मुंहिंजो साथ ॾियण आई आहीं सिंधू तुंहिंजे इलाइक़े जा स्कूल ऐं अस्पतालूं बंदि आहिनि उहे खोलाइण जे लाइ मां आयो हुउसि ॾिस स्कूल बंदि हूंदा त मासूम ॿार केॾा वेंदा असां कहिड़ी तारीख़ पिया लिखूं असां कहिड़ो नओं नस्ल पिया पैदा कयूं झट जाहिल अनपढ़ियल इहा आहे तुंहिंजे भाइरनि जी सोच इन्ही करे मां आयो हुउसि त इहे स्कूल खुलनि अस्पतालूं खुलनि तव्हांजे इलाइक़े में ऐं ॿी ॻाल्हि तो वारा भाइर मुझी रत जा प्यासा आहिनि रत जा प्यासा हू मूंखे मारण था चाहिनि ऐं रत जी रांदि खेॾण था चाहिनि छा इहा रत जी रांदि बंदि नथी थी सघे बिल्कुलु इहा रत जी रांदि बंदि थी सघे थी पर तो वारा भाइर इहा रत जी रांदि बंदि न कंदा ऐं मूंखे डपु आहे त किथे तो वारा भाइर तोखे न नुक़सानु पहुचाए परवाह न आहे हाणे सिंधू तोसां गॾु आहे हर कदम ते हर सोच सां सलहार जी चुकी आहे जॾहिं बि प्यार सां सॾु कंदे न ही सिंधू तोखे लबैक चवंदी लबैक सिंधू मूंखे तुंहिंजी बहादुरी ऐं दिलेरीअ ते तरस अचे थो ऐं बस 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 मूंखे इहो ॿुधा त तूं मूंसां प्यार करीं थो या न हा मां तोसां प्यार कयां थो हाणे त बस न हा हा बस मेहरान सिंधू तो लाइ पंहिंजो सीनो विशाल बणाए छॾियो आहे जॾहिं बि मिलंदे मोहबत सधो माण माणींदे हाणे हलणु घुर्जे सिंधू साहिबा केॾां तूं मुंहिंजी महिमान आहीं अंदरि हलो मां तुंहिंजी ख़िदमत कयां कुझु खारायां पीआरियां ईअं ख़ाली पेट तोखे छॾे ॾियां छा न न ॿी भेरे मां तुंहिंजी महिमान थी ईंदसि पर हिन खां पहिरीं तूं मुंहिंजो सुभाणे महिमान थी ईंदे या न ठीकु आहे साईं ठीकु आहे मां सुभाणे तुंहिंजो महिमान थींदुसि मां तुंहिंजे इलाइक़े में ईंदुसि पर हा इहे बंदि पियल स्कूल ऐं अस्पतालूं खोलाइण जे लाइ ठीक है मां सुभाणे ज़रूर ईंदसि वाइदो आहे मुंहिंजो
ॾिसो तव्हांजे इलाइक़े जा स्कूल स्कूल घटि नए जो वाड़ो वधीक थो लॻे। हे ॾिसो खटूं लॻी पियूं आहिनि, हेॾा ॾिसो हिन बीठियूं आहिनि। अंदरि हलंदो त तव्हांखे गोदाम नज़र ईंदो, खोरियूं पियूं। ही माण्हू तव्हांजा असांजा न आहिनि। हलियो हितां, खणो पंहिंजी खटूं ऐं खायो पंहिंजी मेहूं, कयां न सिधो। ही मुंहिंजो हुकुम आहे। अरे ॾिसो छा था झाझा पात्र में हथ, हे ॾिसो था हिकु ई मथे में लॻो न, हू घुवजी वेंदव। ॾिसो गोदाम स्कूल न आहे, गोदाम आहे। इहे आहिनि तव्हांजे ॿाहिरनि जा हाल। मूंखे त इलाही अफ़सोस पियो थिए त मुंहिंजे ॿारनि जा अहिड़ा करतूत आहिनि। जिते इल्म जी रोशनी हुजे उते गोदाम, जिते न्याणियूं पढ़नि उते ओताकूं बणियूं पियूं आहिनि। हाणे मूंखे कुझु करणो पवंदो। मेहरान खान, छा तव्हां मुंहिंजो साथ ॾींदो हिन में? जी बिल्कुल, इल्म जी रोशनी फैलाइण में मुंहिंजो तोसां साथ आहे। जेकॾहिं तूं हिकिड़ो कदम वधाईंदीअ मां 10 कदम वधाईंदुसि। इहो मेहरान खान जो तोसां वाइदो आहे। अञा किथे अॼु त तोखे मां न्याणियुनि जा स्कूल ॾेखारिया। उन्हनि न्याणियुनि जे स्कूलनि में कुकड़ ॿधा पिया आहिनि, मवाली उते वेठा आहिनि, भंग घोटनि था, मेखाना लॻा पिया आहिनि। सिंधू साहिबा, ये असां कहिड़ी तारीख़ पिया लिखूं? असांजो मुस्तक़बिल तबाह पियो थिए। असांजे गुलनि जहिड़ा ॿारड़ा ॿारड़ियूं मिटियुनि में घुमनि पयूं। मास्तर घर वेठे पघारूं पिया खणनि, पटे वाला घर वेठे पघारूं पिया खणनि। अस्पतालुनि जा डॉक्टर गवर्नमेंट जी अस्पतालुनि में घटि, प्राइवेट अस्पतालुनि में वधीक। मां डोड़ी थकिजी पियो आहियां। शुक्र थियो जो तोखे अकुल आयो, तूं आईं अॼु मूंसां गॾु। हिन भिट धणीअ जे भूअ में अञा जवान रगन पिया जूअ में, अञा जवान रगन पिया जूअ में। सिंध धरती जा सही दलेर माण्हू, मुल्क मुंहिंजे लत मथेर माण्हू। हिन भिट धणीअ जे भूअ में अञा जवान रगन पिया जूअ में, अञा जवान रगन पिया जूअ में। खान आवाजी हथियार खणी केॾा पिया वञो? अदा सिंधुअ खे मौत ॾियण।
असांजी लाडली भेण असांखे कंध खणी हलण जहिड़ो नाहे छॾियो। असां बेगरत न आहियूं जो चूड़ियूं पाए घर में वेही रहूं। ऐं हू वतिया असांजे दुश्मन मेराण सां गॾु असांजा बंदि पियल स्कूल ऐं अस्पतालूं खुलाए असांजे खिलाफ़ माण्हुनि खे भड़काए थी। वॾा वॾा मां तव्हांखे घणो ई सम्झायो त न्याणीअ जे ॿार खे न पढ़ायो। तव्हां मुंहिंजो चवणु कोन वरितो। हाणे ॾिसो था न नतीजो पंहिंजी न दादलीअ जो। बंदि कयो बकवास। मूंखे कुझु सोचण ॾियो। सोचण सां छा थींदो? ये खुलियल स्कूल ऐं अस्पतालूं बंदि थी वेंदियूं। असांजे वॾनि जूं औरतूं घरनि में ॼमी मरी वियूं। हाणे वाह जो नालो कढियो आहे सिंधु। तव्हां कुझु बि न कयो छो त फारी थींदी। अचो हथार रखो। सुभाणे पंहिंजा ॿार स्कूल में मोकिलियो। मां स्कूल खुलराए छॾियो आहे ऐं कंहिंखो बि ड्रिजो न। मां हिते वेठी आहियां ऐं मां तव्हांजी मां बेली थींदसि। तव्हांजा बच्चा मुंहिंजा पंहिंजा बच्चा आहिनि। तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदो त ईंदड़ नस्ल सुधरियल थींदी ऐं ख़ासि करे न्याणियुनि खे पढ़ायो। छो जो हिकु मां पढ़ियल हूंदी त समाज सुधरियल हूंदो ऐं असां सभु दुनिया सां मुक़ाबिलो करे सघंदासीं। जेकॾहिं पंहिंजे ॿारनि खे न पढ़ाईंदो त असां ॿी क़ौमनि खां परे रहिजी वेंदासीं। महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। उन्हनि खे सुबुह सां स्कूल मोकिलियो। कौम एक अजीम कौम बनेगी। ये कौम दुनिया का लोहा बनेगी। कबूल है आपको? इस कौम को दुनिया का लोहा बना के करेंगे। तो खिदमत करोगे, मेहनत करोगे, लड़ोगे, मरोगे और जदोजहद करोगे, ईमान से करोगे, खुदा की कसम करोगे। भाइयों मैं आपके सामने खड़ा हूं। आप मेरी आखिरी अदालत है, आप कौमी अदालत है। अगर मैंने कोई गलती की आप भली मुझे भला दो, मुझे गोली मारना है मार दो। मेरे पास कोई बुलेट प्रूफ वेस्ट नहीं है। आप फैसला करो, आप फैसला करो। मुखालफीन हजार कोशिशें भी कर लें, बम में धमाके भी कर लें, लोगों पर गोलियां भी चला लें, उनके जिस्म पर कोड़े भी मारे, या मुझे अपने मुल्क के अवाम से दूर नहीं रख सकते, अलग नहीं कर सकते। हमारा जीना अखट्टा है, हमारा मरना अखट्टा है। चाहे दुश्मन मुंहिंजो ड्राहे न सघंदो नक्शो सिंध जो। किरंदो रहंदो रत असांजो, चवंदो रहंदो जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध। सफर में उतारी तमारी दमंदिल सदा ढोल ढाती सफर में उतारी तमारी दमंदिल सदा ढोल ढाती सिंध जो आवाम मायूसन मां अखियूं मथे करे आसमान तरफ़ निहारे अल्लाह खां इल्तिजा थो करे त ए क़िस्मत जे फ़ैसलनि करण वारा आख़िर असां सिंध वासियुनि जो कहिड़ो ॾोह आहे जो हर दौर में असां मथां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियूं कयूं थियूं वञनि। अॼु वरी सिंध सोचे थी त आख़िर मुंहिंजे कुख मां जनम वठंदड़ मुंहिंजी औलाद सां एॾा कलूर छो था कया वञनि। आख़िर सिंध जे अवाम खे कहिड़े ॾोह जी सज़ा मिली रही आहे। संदसि अंदर जी बाहि भड़को खाई जिस्म जलाए थी।
तू तो मुखे एक दफो मारी देना, मां हर तौर में भरणो आया, हर तौर में नौ जन्म वठी भरणो आया। कहिड़ी सोच में गुम थी वई है? तुंहिंजी सोच में। मुंहिंजी सोच में? पाण खाने हलण घुरिजे। पर काॾे? कामयाबी की तरफ। कामयाबी की तरफ? हाँ, कामयाबी की तरफ। भाजो कर मौत जे खोप को लिखियो वञे मेहरान खान जे ॻोठ में कुआ। अरे न है लिखियो तो चढ़े कितरा खां मारण लाइ शीं थियो आहियां शीं। तूं छा थियो? इल्म जी रोशनी वांगर तुझो भी चेहरो झरके तो। मुझो साथ ॾेई मुझे मुझायल चेहरे ते मुर्कुन जो काफिलो काहे आंदो थे। बूटो पोखियल तव्हां जो आ, मूं तो सिर्फ पानी ॾिनो आ। छाव पाण मुरादी थी वई। सिंधु तो में ऐं तुझे भाइरनि में केॾो न फ़र्क़ु आ। काश तुझा भाइर में अमन जे आवाज़ खे लबेक चवनि त पोइ हीअ जूई हीअ इलाइक़ो हर तरफ़ अमन ई अमन हुजे हा। मंदिर मस्जिदूं सभु आबाद हुजनि हा। हर इंसान उन में इबादत करे हा। ये अस्पतालूं खुलियल हुजनि हा, ये स्कूल खुलियल हुजनि हा, ॿारड़ा पढ़ण वञनि हा, मरीज़ दरबदर न थियनि हा। इनखे तूं ऐं मां इबादत था सम्झो। इबादत तूं इन इबादत ख़ातिर बियो अमल न विसारी वई। बियो अमल कहिड़ो? मुझे नेणनि में ॾिस। कीअं त प्यार जो सिंधु झोलियूं पियो खाए। हाँ बिल्कुल, प्यार जे पानी जी बोझ थो महसूस कयां। त पोइ दिल जो बतेलो किनारे ते बिहार न, ऐं तूं ई मां हिकु थी वञूं। चाहत जे चौआडे ते मां बि इंतज़ार पियो कयां। कंहिंजो? तुझो ॿियो वरी के ना मेहरान खान असांजे ॻोठ जो बंदि पियल स्कूल ऐं अस्पताल खोल रहा है। असां सां जंग जो ऐलान कयो आहे। मां उनखे भरपूर जवाब ॾियण थो चाहियां। छा ख्याल आहे तव्हांजो? बाबला शहबाज खान मेहरान मरी वियो, मरी। खबर आहे त तूं मौत जो राकास। हिकु भेरो अॻु तूं मेहरान खान खां मात खाई आयो आहीं, पर हिन भेरे तोसां न अनवर खान न। मूंखे इजाज़त ॾियो त मां मेहरान खान खे मारींदुसि। जेको अनवर खान जे मौत जो निशानो बणिबो ऐं उन जो नस्ल
सदिन तो असांजे पछो खां बि ड्रिदो आहे। न अनवर खान न। शहबाज खान मुंहिंजो भाउ अनवर खान घटि न आहे, मौत जो शिकारी आहे, शिकारी। अदा साईं, मां त चवां थो त हुन ते गॾिजी हमलो कयूं ऐं जेॾा भॼण जी करे ओॾा हुनखे मारिजे गितड़ वांगुरु। शानवाज़ ये हथियार मूंखे ॾे। साहब खान हथियार वञ अॼु बहिराण खान जे शिकार करण जी इजाज़त असां तोखे ॾियूं था। छा यादि कंदे? हा दादा, मोचे वञण खां पोइ जश्न जी तयारी करे छॾजांइ। अच पनाह। सरदार अब्दुल वकूल कयूम साहब तव्हांजो दोस्त आहे। हा इहो सॾु भरणो आहे। ख़बर आहे न खंदियूं खणी छॾी हुई। हा यारो आहे तव्हांजो। यारो न आहे, मुंहिंजो मोहतरम आहे, वॾो आहे मुंहिंजो। अड़ी सिंधूअ जो फोन आहे। इहो बि सही करिजो, ॻाल्हायो पर थोरो थधड़ो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मेहरान खान, मुंहिंजो भाउ तोड़ा पनाह नाले शैतान ऐं मुंहिंजे भाउ साहब खान खे तोड़े मोकिलियो आहे। तो हेलो में तोखे मारण लाइ। हा मेहरान खान, हा। मुंहिंजा भाउ नासमझ ऐं ग़लति आहिनि। हू कुझु बि करे सघनि था। तूं मूंसां गॾु आहीं न? साह जी आख़िरी घड़ीअ ताईं। तूं दिलि जाई कर, मुंहिंजो तुंहिंजो साथ हमेशह रहंदो। त पोइ बस ॼण सॼी सिंध मूंसां गॾु आहे। तुंहिंजे भाइरनि मुंहिंजी हमदर्दी ॾिठी आहे, मुंहिंजी नरमी ॾिठी आहे, मुंहिंजी गर्मी नाहे ॾिठी। मां पंहिंजे सॼणनि जे लाइ ततल उस में बीठल हिकु बड़ जे मिसल आहियां ऐं पंहिंजे दुश्मन जे लाइ ततल लोह कलम। लेकिन मूंखे हथु लाईंदा न, हथु सड़ी रख थी वेंदुनि। मुंहिंजे जिस्म में रत न तेज़ाब टोड़ी रहियो आहे, तेज़ाब। पनाह त छा, पर केरु बि हथु लाहींदो न सड़ी रख थी वेंदो। ठीकु आहे, तुंहिंजी वॾी महिरबानी जो तो मूंखे बर वक़्तु इतलाह कयो। रख थोरा दिलि। मंगल जी कड़ी कुंड में लिखो आई। ऐं ॾिसो पनाह आयो थी, पनाह। हैरान खान हिकड़ी बार कोट जे कए टुकड़े में लिखियो वेठो आहे। मेहरान खान सिंध जो हलाली पट बास आया। अरे मुझी हशमत, मुझी दहशत ताजी वायु बर्दाश्त करे छॾियो आहे। अॼु मां तव्हांजो नालो निशान मिटाए छॾींदुसि। नालो निशान।
अखियूं पटे ॾिस वारा वाठा पिया थई हेठि छा थो निकल कमदार पनाह तुझी हालत के कही आहे मूंखे इहो ॿुधाए तो मुंहिंजो भाउ साहिब खान किथे आहे जल्दी ॿुधाए रईस बाबा साहिब खान ऐं मुंहिंजा साथी कुल मरी विया मां बिजार बचायूं चओ पनाह इहो कूड़ आहे मुंहिंजो भाउ साहिब खान नथो मरी सघे मुंहिंजो भाउ साहिब खान रईस बाबा जंहिंखे तव्हां मामूली गिदड़ सम्झोसीं उहो बब्बर शेर निकितो बब्बर शेर हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो अथई न त तोखे ऐं तुंहिंजे साथीअ खे तुंहिंजा बकुल ख़र्च करे मारे छॾींदोमांव पनाह खे न पर मेरान के सीने में हणंदासीं मेरान के सीने में मूं त चयो रे शाबाश खान इहो मौक़ो मूंखे ॾियो छो जो मां उहो शिकारी आहियां जेको शिकार शौक़ सां कंदो आहियां शौक़ सां शाबाश खान मेरान जो सीनो हाणे परुण कंदासीं परुण असां कमाल खान तूं रुगो सिर्फ़ हिकु दफ़ो मूंखे मोकल ॾे त हिन मेरान खान जे ॻोठ में टकोलो मचाए छॾियो टकोलो पहिरियां मूंखे मुंहिंजे भाउ जो इलाज खपे जीअं मां हुनजे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयां उन खां पोइ मां मेरान खे कफ़न ॾींदुसि छो त मुंहिंजो नाम शहबाज खान आहे शहबाज खान उहो बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे आसमान जे बुलंदीअ तां झपे वठंदो आहे झपे हेलो मेरान खान कमदार वारो कर ड्राइवरनि खे चओ त गाॾी कढनि ऐं बॉडीगार्डनि खे चओ त हथियारनि समेत हुन में विहनि वो पुल आहे न डंडे वारी उते हमराहनि खे ॿधी विहारियो अथनि ऐं उन्हनि माण्हुनि जा शनाख्ती कार्ड चेक कया अथनि
और जात ॾिसी त खां पोइ उन्हनि खे विहारनि था त कहिड़े इलाइक़े जा आहिनि कहिड़े तरह जा आहिनि सभु पंहिंजा हमरा ॿधिया अथनि मां तेसि ताईं घोड़े ते चढ़ी वञा अॻु थो वठां विचूं थो हलां तव्हां रोड वठिजो मां विचो थो आऊं कयां अरे कुआ गाड़ी में विचो वेठो आहियूं मोखन शहबाज खान खे ॾिजाए ऐं मुंहिंजा सलाम ॾिजाइसि जाइसि त तुंहिंजो हिकु हिकु भाउ करे मारींदुसि हे जेको भॼी आहे हिन खे बि मारींदुसि तैयार है ना लगाए तमाचा भी करे जाते हो आप जाते रेडी को दो जी बाबा शहबाज खान वारा हथियार जे जोर ते मुखे धक्काड़ी मुझे पुट गुल के खड़ी जाए अरे बाबा रीते रीते यो न्यापो देई वे वनी पंजे पी मेहरान खान के सलाम दे जबो त शहबाज खान वारा इतनी किरियल हरकत ते लही आया है जो हुननि तुझे पुट खे अगवा कयो आहे ऐं तोखे थकाया त दुनिया छा चवंदी कमदार मां पंहिंजे इलाइक़े जो चङो मुड़िस थी करे घर में वेही रहा राज वारा वञी मौत जे मुंहं में पवनि न कमदार न रोना रोना मां पंहिंजी जंग पाण विढ़ंदुसि हल ड्राइवरनि खे चओ त गाॾियूं कढनि ऐं पाण सां गॾु बारूद भी खड़न सभी बॉडी गार्डन के तैयार करे वठ मरणो आ या मारणो आ
वाजो पाड़ में इतनी हद तक ले आया तुम्हारे मानो था अगवा कर मुझे कमदार जो पुटरा हुआ कहता विशांत एर भी पांची जाए तो न चुरे न त गोलिन सब परूर करे छड़ी दो सावण शाबाश खान राफत का कमतार जो पुत्र असांजे हवाले कर मुझे घर में मुखे धमकी तो नहीं मुखे धमकी कोन पियो ॾियां सही गाल पियो कयां मां हिन वक्त कुछ भी करे सघां थो कुछ भी माना तू एतिरो ॾाढो मुड़स आहे बस मेरा खान बस तू एतिरो मुड़स माण्हू नहीं ये कितड़ वारियूं बबकियूं दिल जाॻियो हाणो जेके तोखे न सुञाणींदा हुजनि मां तोखे चङी तरह सुञाणा थो तूं केतिरो मुड़स माण्हू आहीं केर ॾाढो मुड़स आहे केर न नहीं मां तव्हांखे गिदड़ बबकियूं पियो ॾियां छा गिदड़ बबकियूं हाल मूं जेकी कुछ चयो आहे न ते फौरन अमल कयो न त छा कंदे विढ़ंदे मूंसां अच विढ़ न मां तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां ऐं ॾिसी छा थो विढ़ साईं त महाॾो अटकाए मूं सम्झो हो त तव्हां अकुल खां कमु वठंदो पर न वॾड़ा सही चई आहिनि त कुत्ते जो पुछ 12 महीना नड़ में हूंदो न जेकॾहिं हुनखे कढंदो उहो टेढ़ो जो टेढ़ो हूंदो छा कुत्ते जो पुछ 12 महीना नड़ में हूंदो तॾहिं बि टेढ़ो जो टेढ़ो हूंदो छा चई रे मां कुत्तो आहियां कमदार सचल जो पुट हवाले कयो था हाणे या न न कमदार जे पुट खां ई अंगूठो वठ ही थई तो त असां आयूं ई अंगूठे छाप तूं अंगूठे छाप आई जट अज तुझो वास्तो भी पढ़ियल लिखियल सां थियो आहे अचई थी कमदार सचल जो पुत्र हवाले करी थो या बस मेरा खान बस कमदार जो पुत्र तुझे हवाले कयूं था पिया
अनवर खान वन तय खाने मां कमदार जो पुट कढी हिननि जे हवाले कर। शाबाश शहबाज खान शाबाश शाबाश हो जाई हिक हिक करे पांजे भाइरन के माराईंदो है बाकी बचा हो तहां ब एक तू ऐं ॿियो तोवारो भा सुल्तान उनखे कॾहिं माराईंदे सुल्तान खे उन खां पोइ तू इन सजी जागीर जो अकेलो वारिस अकेलो वारिस अड़े डायण भी सत घर छॾी दिया तू तो पंहिंजा ॿाहिरि माराए छॾिया अकेलो वारिस थींदो जो असां मरी विया हिन जे भेण सां पंहिंजे भाउ जो निकाह कराए ऐं पोइ इनके खाधे में जहर देई सजे मिल्कत जा वारिस असां हूंदासे असां कमाल खान तू रे केड़िन सोचन में गुम थी वियो आहीं बाबल केड़ी सोचूं मां त इते आया तव्हां जे साम्हूं शहबाज खान ये लड़ी हरकत न कजाए न तो बख्शिश न थी दई बख्शिश अरे चने सरकार
शहबाज खान मां सिंधु के अखियुनि सां ॾिठो आहे अलाए काॾे वञे पई कार में। शहबाज खान ये अदा साईं छा पे चवे? अनवर खान मूंखे सभु ख़बर आहे ऐं कंहिंजे ॻोठ वई आहे। अचो मूंसां गॾु हलो। मेहरान खान मुझे पना दे, मुझे मुझा भाई मारी छड़ींदा, मुझे कत्ल करे छड़ींदा। तोखे मारे छड़ींदा जो मां मरी वियो ना सिंधु ना। मेहरान खान वटे साम बणजी आई आहे। साम जी हिफाज़त करण तहज़ीब भी आहे ऐं शान भी। छो त सामुन जे मथा मुड़स सिर पे ॾींदा आहिनि ऐं सिर वठंदा बि आहिनि। तूं दिल न लाए। जवार खे बि तओ न ईंदो। ईंदो तो ईंदो, तोखे बि हिनखे बि। छो जे ही असांजी इज़त जे मथां कारा लीका लताड़े आई आहे। मेहरान खान सिंधु असांजी भेण आहे, भेण। तव्हांजी भेण हुई तव्हांजे घर में। हाणे सिंधु मूं वटि साम आहे ऐं को बि गैरतमंद सिंधी साम खे ख़ूनख्वार जानवरनि जे हवाले न आहे कंदो। मेहरान खान चवंदो आहे मां तॾे जो भलो आहियां, अॼु तॾे खे किनो छो थो करे? न कमाल खान न, मां तॾे जो किनो न आहियां। इज्जत सां अचो हा न, इज्जत सां सिंधु तव्हांजे हवाले कयां। तव्हां त खूनख्वार जानवर आहियो जे सिंधु खे तव्हांजे हवाले कयमि न। मुंहिंजे मथां थुकूं हणंदा। मेहरान खान एक कमजोर बेवसाई लाचार छोकरी के पाण सामने रखी सके। मेहरान खान सिंधु मुझी मंगा है मंगा। जानवर खान न मंग हुई। हाणे सिंधु मूं वटि साम आहे। साम एना ॾिसो मुंहिंजे बॉडी गार्डन खे चङी तरफ़नि खां तव्हां घेरे में आहियो ऐं मुंहिंजे हिक ई शहर ते फायर खुली वञनि ऐं तव्हांजा मेजाला पट ते किरनि ऐं रत तव्हांजी कुत्ता बि न चटनि। पछताईंदे मेहरान खान, छो जो तो शहबाज खान सां टक्कर खाधो आहे। शहबाज खान हिकु बाज़ आहे। शहबाज खान खे परवाज़ खां केर बि नथो रोके सघे। शहबाज खान पर कटजी विया अथई। अञा बि फड़फड़ाहट तो करी, फड़फड़ाहट। सुधरी वञ शहबाज खान, सुधरी वञ। बबरनि खां ॿेर न घुर, न जबलनि सां टक्कर खा। जे जबल सां टक्कर हणंदे त मथो फाटी पवंदई। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया पोइ सिंधु जा भाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया। गदा धमाधम मस्त कलंदर, गदा धमाधम मस्त कलंदर। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन भूअ सॼीअ जा भाॻिया। हाणे हलो हलो पेर ड्रायो, हलो हाणे। पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर। टमाटम मस्त कलंदर, टमाटम मस्त कलंदर, टमाटम मस्त कलंदर।
मेहरान खान, तू मुझे करे बेशिकस्त थियो आहीं छा? न सिंधु न, ये मां मायूस न आहियां थियो, पर अफ़सोस तो थे सिंध जे अहिड़नि वॾेरनि जी सोच ते जेके जहिड़ा कराइनि था ऐं कनि था। ॾिस न, अॼु हर माण्हूअ जे हथ में हथियार आहे। असां कहिड़ी तारीख़ पिया लिखूं? सिंध जी तारीख़ त उजरी उजरी तारीख़ आहे। ही कबाइली झेड़ा, कारोकारी, चटीअ में संग, फुरियूं, धाड़ा, लुट मार, थाणा थाणा न रहिया आहिनि, ओताकू बणिजी वयूं, भोतारनि जा वाठा थी विया आहिनि इहे थाणे जा सूबेदार ऐं मथा पाला ऑफिसर। सिंधु, मुझो कमदार सचल वो मारजी वियो। अॼु मां अकेलो थी वियो आहियां। मुझो इन दुनिया में केर भी न रहियो आहे। केर मुझो साथ ॾींदो? ॿुधाए सिंधु, केर मुझो साथ ॾींदो? मां आहियां न तुंहिंजो साथ ॾियण वारी। सिंधु, मुझे रस्तन में कंडाई कंडा थे। जे उन रस्तन ते हलंदी न, तुझे पेरन में कंडा चुभजी वेंदा ऐं तुझा पेर रतो रत थी वेंदा। छा तू उन रस्तन ते, उन्हनि कंडनि ते हलंदी? मां भी सिंधु आहियां। छोली ॾींदसि न त रस्ता साफ़ थी वेंदा। सिंधु, तू हिक औरत आहीं। हाँ, औरत आहियां, पर औरत सां गॾोगॾु मां सिंधियाणी भी आहियां। ऐं सिंधियाणी हर दौर में मर्दनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए हली आहे। पंहिंजे हक़नि लाइ पान पतोड़ियो आहे। हिन सिंध माउ जा हक़ मुंहिंजा पंहिंजा हक़ आहिनि। मेहरान खान, मुंहिंजी सोच बि सिंधु जे शिफाफ पाणीअ वांगुरु उजरी आहे। ऐं मां तुंहिंमें सिंध जे सर्वेचन जो रूप ॾिठो आहे। तूं जोधो आहीं, तूं होशू आहीं, तूं हेमो आहीं, तूं हिन धरतीअ जो हलाली पुत्र आहीं। तुझो शऊर, तुझो प्यार काबिल तारीफ़ आहे। जे तूं सिंध अमर जी थंज मल्हाइण थी चाहीं, तोखे सिंधी माण्हुनि खे समझणो पवंदो, सिंध जी तारीख़ खे समझणो पवंदो। सिंध जी तारीख़ ऐं उन जी तहज़ीब को कच्चो धागो नाहे जो सट ॾियण सां टुटी पए। हाणे असांजी भलाई इन्हीअ में आहे। असां सभु सिंधी, सिंध धरती जा ॼावा हिकु थी वञो हिन मुठ वांगुरु। पर अफ़सोस, सद अफ़सोस, तुंहिंजा भाइर नादान थी चुका आहिनि ऐं इन होड़ ते क़ाइम आहिनि जो पंहिंजी तहज़ीब जी ऐं पंहिंजी तारीख़ जी पुठीअ में छुरो हणनि। ऐं मां भी इहो ई थी चाहियां त असां में को भी फ़र्क़ न रहे। असां सिंध जी 7000 साल पुराणी तहज़ीब जा वारिस आहियूं। ऐं अॼु मां तोसां एकीअ जे बंधन में बंधजण थी चाहियां। छा माजरा है तुझी निगाहुनि में? ऊनो इसरार थो ॾिसां। इहा सभु तुंहिंजी मोहब्बत आहे, सभु तुंहिंजी मोहब्बत। ऐं मोहब्बत ई इबादत आहे। त पोइ छो न मौलवी साहब खे घुराए हथ निकाह कयूं ऐं तूं मूंखे क़बूल कर ऐं मां तोखे क़बूल कयां। ठीकु आहे सोना साईं, ठीकु आहे। मौलवी साहब भी घुरायां थो, 3 शाहिद भी घुरायां थो। उन खां पोइ हक़ निकाह करे मां तोखे चवंदुसि त तूं मूंखे क़बूल आहीं, क़बूल आहीं, क़बूल आहीं। मेहरान खान, तू भी मूंखे क़बूल आहीं, क़बूल आहीं, क़बूल आहीं। मेहरान खान, लगे तो
दादा शहबाज वारा अची विया आहिनि। तू इते भी बाहर न अची जा। शहबाज वारनि टूट टाड़नि खे मां थो मुंहुं ॾियां। अज मां तुझी हस्ती खत्म करण आयो आहियां, तोखे मारण आयो आहियां। छो त मुंहिंजो नाम शहबाज खान आहे। शहबाज खान उहो बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे आसमान जे बुलंदीअ तां झपे चीरे गारे छॾींदो आहे। हेॾे ॾिसो, मेहरान खान तव्हांजे साम्हूं बीठो आहे। बलूंगड़ो अचे वती संभालियो पंहिंजा पेर। वादो करे आयो आहियां त तोखे मारे पोइ वापसि वेंदुसि। मुझे एक दफो मारी देना, मां हर दौर में भरणो आया, हर दौर में नौ जन्म वठी भरणो आया। तो जन्म बेलगाम सरकश वडेरन जी हस्ती मस्ती मिटाइण जे लाइ इन सिंध धरती खे तो जन्म पलीत वडेरन का पास करणो आहे। शहबाज खान खोबला वडेरा केर के मारी दो, मुझे न मार, न मार मुझे माफ कर मुझे। तू तो शहबाज खान आई, तुझी तो परवाज़ मथे होंदी आ, तू तो मारन के चीले फाड़े छड़ी दो आई। तो के माफ किया इन धरती ते अञा वधीक अज़ाब करी। तोखे माफ किया तो जड़े शैतान के माफ किया न, हर किस न।